हुनखे जा न झीड़ो कोन थो थिए। सारा, ओ सारा जी अधे वारा अञा दावत ता मोटिया न आहिनि छा? अची वेंदा, रुगो मानी खाए मोटणो त न आहे न। लाज़मी पाण में कचहरी थींदी, हालो रबा। हा पर सारा, सॼो ॻोठ थो मूंखे टोके। असां सिंधी, असांजा अपा ॾाॾा सिंधी, ही तोतो कॾहिं खां अंग्रेज बनियो आहे? अशरफ जा पी रुगी मर्द छा पर मायूं बि वाइड़ियूं थी वयूं आहिनि। कल कलो को ॾींहुं बचाए वतंदी ॻोठ जी घिटियुनि में छेड़ा मेड़ींदी। उहो अॼु ॻोठ जे माहौल खां बेज़ार आहे। सारा, जॾहिं वॾनि मुल्कनि ऐं वॾनि शहरनि जे रूप में माण्हू रंगजी थो वञे त पोइ औरत ऐं मर्द जो फ़र्क़ु नथो रहे। तॾहिं त मां दोदे वटि शहर न वेंदो आहियां। छो शहर नथो वञी? घुमी अच, हयाती अलाए छा। मुंहिंजो साह मुंझंदो। वॾियूं वॾियूं मोटरूं, दूंहा ऐं उते माण्हू हिक ॿिए सां मिलंदा बि घटि आहिनि। कुर्ब कचहरी ऐं हिक ॿिए सां गिराहटड़ी शायदि ईद ॾिहाड़े बि मुश्किल सां नसीब थींदी अथनि। असांजे ॻोठनि जा माण्हू ओताकनि ओतारनि ऐं घरनि घिटियुनि में हर हर मिलंदा ऐं हर हर हिक ॿिए खे हथ ॾींदा हाल पुछंदा रहनि था। शहर जी तंग ज़िंदगीअ में माण्हू महिमान लाइ शायदि इहो ई सोचींदा आहिनि त छो आयो आहे ऐं कॾहिं वेंदो। महांगाई ऐं मुआशी परेशानी शहर में माण्हूअ खे मोगो करे थी विझे। त पोइ तूं ॻोठ में चङो ही, शहर में मोगो थी मरी त पोइ मुंहिंजो छा थींदो? निभागा फसल मुझो लड़ियो आ, मुखे रोण जे तू छो थो रोई? बोतार मुखा तवा जो दुख डिठो नथो थे। अरे जडे इलेक्शन में छेड़ो थियो त तू भजी वहे, हाणे वरी दुख में शरीक तो थी। निभागा बाबा मां पादरन वारे दुख में शरीक न थींदो आया। खैर हिन वक्त हालत सफा खराब आ, का मदद कर मोलण, का मदद कर। मदद ही मां पाण में ठहू ही कोन, बाकी पिनण चाहियूं त गजी हली पिनू। यार पिनण जड़ा त थी आओ, पर किए पिनू माण्हू खिलू कंदा। बोतार मुझे दिमाग में अटकल अची वई आ। मां त शिकिल जो ही पुछड़ो आहियां, बाकी तू छिनल बुरको पा त हलू पिनण। मोलण मशवरो त ॾाढो भलो आ, पर माण्हू छा समझदा? माण्हू छा समझदा? माण्हू समझदा तो पंहिंजी ज़ाल सां पिनण आयो हां। अरे हेॾे मोलण तोखे शर्म नथो थे? मां तुंहिंजी ज़ाल थी हली पिना। बोतार शर्म मूंखे न पर तोखे अचण खपे। पोइ मूंखे शर्म थो अचे न, मां अहिड़ो कमु कोन कंदुसि। बाहरे रे सवा स्कूल में कुत्ता ॿधंदे शर्म न आई? ज़कवात ऐं ॿोॾ जे मुतासिरनि जा पैसा हड़प कंदे तोखे शर्म न आयो? हाणे वरी शर्म थो अचई। अरे हेॾे तूं मुंहिंजो नौकर आहीं या मालिक? मुंहिंजो ज़मीर जाॻाइण जी कोशिश थो करी? अरे सा ज़मीर खे न जाॻायो। जेकॾहिं तव्हांजो ज़मीर जाॻी पियो त तव्हांजी पूरती कान थींदी, छो जो तव्हांखे हिलाल फरे ई कोन थो। हल ठीकु आहे, तूं रुगो बुरको हथ करे अच। बोतार शादीअ लाइ बुरको वरितो हुअमि, पर शादी थी न सघी। मां उहो बुरको खणी थो अचां। चाचा बताया असां हाणे समझी विया आहियूं। जे माहौल में जेका ॿोली पढ़ी वञे, लिखी वञे, ॻाल्हाई वञे, उहा उते ई ज़रूरी आहे। बाक़ी पंहिंजी ॿोली खे विसारण सुठो सवण न आहे। हाओ अदा बताया असां समझी विया आहियूं। जंहिं माशरे में तालीम घटि आहे, जिथे अंग्रेज़ी ॿोली आम माण्हुनि जी सम्झ खां मथ भरी आहे, उते पंहिंजी ॿोली ॻाल्हाएसीं त पंहिंजो शान कोन घटिजी पियो। हाणे मोकिलणी कान्हे, इजाज़त चङो।
सच ॻाल्हायो आहे ऐं ही सच ॻाल्हाईंदो रहंदुसि। हर दौर में मूं जहिड़ा कई वताया पैदा थिया आहिनि, उन्हनि बि सच ॻाल्हायो आहे। इहो सभिनी ते फर्ज़ आहे तसीं न बिगड़ियल समाज जो ऐं ॿोलीअ जे बिगाड़ जो इस्लाह कयूं, हरू भरू ॿेड़ी न मोड़ियूं। हल फ़क़ीर, हो तारा सफ़ा मुंहिंजी ज़ाल थो लॻी, माण्हू चवंदा पेट सां आहे। बोलण ये केरा? अरे ये मुंहिंजी ज़ाल आहे, ॿियो वरी केरु आहे? अरे निभागा कंहिंजी फिटी जो तोसां शादी कई? छॾ इहो ॿुधाए त रेस किथे आ? छो बोलण ॿुधो, ज़राई बैंक जो मैनेजर कर्ज न ॾियण तां पुलिस वठी एॾे पियो थो अचई। मोलण पचा मूंखे, तूं त मुंहिंजी प्यारी ज़ाल आहीं, तोखे कुझु कोन थींदो, जेको थींदो रेस खे थींदो। पर आवाज़ त मटाए। अरे मोलण हिन जी पचर छॾ, बैंक वारा पुछंदा त वॾी रू किथे आ ॻण करे। मां चवंदो साने त मुंहिंजी घर वारी आहे, रेस पाणीअ जे वारे ते वियो आहे। हाँ रेस पाणीअ जे वारे ते वियो आ? मुंहिंजो मतिलबु आहे त हिते नाहे। मोलण हल त पाण हलूं, न त ज़राई बैंक वारा असांखे बतलाईंदा। हल 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 मुंहिंजी ज़ाल हल। हल हल हल। अरे ये केरा ने भागा जी का मुंह में लगी आ? ये माई है मैं आया? वताया खैर सां ॻाल्हाए, मुंहिंजी ज़ाल खे तूं मैं थो चई? हेड़ियूं ज़ालूं था रखो, बुढ़ी न था मरो। पर खेर मैं के मैं चेबो गऊं त न चेबो। अरे पुटा तू कॾहिं शादी कई? तू त भेण लोका में कुंवारो ही। यो मु हाणे त शादी कई आहे। त पोइ भाॼाईअ जो मुंहुं ॾेखार त ख़र्ची ॾियांसि। न न मुंहिंजी ज़ाल वॾी शर्मीली आहे ऐं पर्दो कंदी आहे। हैं पर्दे में रहंदी आहे? उजड़े तो वारी ज़ाल मर्दाना मोचड़ा पाईंदी आहे छो? हे ॾिस छा पातो पियो अथसि। यो पंहिंजो वताया तर तकड़ में पाए आई आहे। मां तोखे वञण न ॾींदो, मैं तोखे सुञाणा। तू हिन औरत खे वर्ग लाइ भॼाए वञी रहियो आहीं। छा ॾे मारी दी हाँ हेजा अरे घोड़ा हाँ अरे हे छा घोड़ा? चुपचाप असांखे रस्तो जे, असां काॾे वञी रहिया आहियूं। केॾांहुं पिया वञो मूंखे ॿुधायो? पिनण था वञूं, पिनण। पोइ हलो त गॾिजी था पिनऊं। पिनण जो हक़ रुॻो असांखे आहे। मुंहिंजे रूप जो जे कंहिंखे ॿुधायो अथई त तोसां घटि कान थींदी, सम्झी? हेड़ा ढोंगी वडेरा मूं गरीब खे छो तो मारी? मूं गरीब तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? कहिड़ो मां तुंहिंजे बैंक मां बूट चोरी कयो आहे? बस कर, तोखे मारींदुसि तॾहिं नाथो खान ज़ाहिर थींदो। ज़ाहिर थींदो त तव्हां छा कंदव? गिरफ़्तार कराईंदोसांसि। हू बैंक मां कर्ज़ खणी भॼी वियो आहे, डिफॉल्टर आहे बैंक जो। रेस कोन ईंदो? ईंदो ज़रूर ईंदो। मां कोने जो पुट न आहियां जो मूंखे छॾाइण ईंदो। अरे त पोइ छा कयूं? मुंहिंजी जाइ ते रेस जे पुट खे लाकअप कर न। अरे अरे हुन जा पुट शहर में, हुनखे किथे ॻोल्हियूं? अरे पापा थोरो सम्झ, जेकॾहिं रेस जा पुट नथा मिलनि न त उन जे जॻह ते रेस जा कुत्ता गिरफ़्तार कराइनि। अरे कुत्तनि खे छो? रेस के कुत्ता पुटनि खां बि प्यारा आहिनि। अरे अरे रब पंहिंजो पाण खे बचाइण लाइ मूंखे बेवकूफ़ थो बनाई। तोखे ख़बर ई कान्हे त मुंहिंजो नालो छा आहे? कुझु बि हुजी पर मुंहिंजी जान त छॾ न।
अरे तोखे सब ख़बर आ रेस किथे लिखल आ? हाँ ख़बर अथम। त पोइ ॿुधा। रेस त बुरके में लिखियल आ। अरे त पोइ ॻाल्हि खोले सम्झा। हाँ तू कढंदे त खोले सम्झाया न। हाणे ॿुधा। अल्लाह तुहार मोखा त पंहिंजे ॻोठ जा कुत्ता बि न आहिनि तिखा। अथई तम त पोइ ड्रोर मुंहिंजे पोयां। अरे भी त सही। अरे अदी अमी पता जी शादी न त खणी मंगणी कराईंस। ओए मामा बोलीअ जी बेड़ी न बोल। सिंधीअ में मंगणी न पर मंगणो चइबो आहे मंगणो। अच्छा अच्छा हाणे सम्झम। इहो अशा अशा न चओ। अशा न पर अच्छा चओ अच्छा। पर इहो बि सिंधी ॿोलीअ जो लफ़्ज़ न अथई। तोखे चवणु खपंदो हो त मूं सम्झो। अबा ईअं थो ॻाल्हाए मुंहिंजी रती सुकी थी वञे। ओ मामा ॿोली दुरुस्त कर। रत सुकंदी न पर रत सुकंदो आहे। बाबा अक्सर माण्हू ईअं ई ॻाल्हाईंदा आहिनि। ओ मामा इहा असांजी ठेठ अबन ॾाॾनि जी सिंधी नाहे। हे नई सिंधी ईजाद कई अथव। ऐं अब्बा बताया छॾे वेचारे देखे कीअं बि पियो ॻाल्हाए। उहो मड़ियो ॿोलीअ जो मसइलो आहे। असांजे ग़लति इस्तेमाल कंदासीं न त असांजी सिंधी ॿोली बिगड़ी वेंदी। अदी बताए जी दिल में कोन थो करियां बको पचाए जा पचाए त पियां। ओ मामा वरी ग़लति थो ॻाल्हाई न। चाहे पचाए बि नाहे चाहे काढ़ बि आहे। पचाए बि उहा शइ थी जेका तए ते ठाही वञे यानी मानी। वाह वाह ॿोली तो सुधारे। असां त ॿोड़ बि पचाईंदा आहियूं ऐं चांवर बि पचाईंदा आहियूं। ग़लति चवंदा आहियो मामा। चांवर पचाइबा न आहिनि चांवर रधबा आहिनि। बोड़ पचाइबो न आहे बोड़ रधबो आहे। अड़े असीं त अंडो ऐं पकोड़ा बि पचाईंदा आहियूं। ओ मामा सिंधीअ में अंडो न पर बेज़ो चइबो आहे। बेज़ो ऐं पकोड़ो तरबो आहे पचाइबो न आहे। कल्ह को ॿार मूंखे थो सम्झाए। ओ मामा मां सिंध जे विचोले में रहां थो। बहराड़ी में अचां वञां थो। मूंखे पंहिंजे ॿोलीअ जी ख़बर आहे। इन करे मुंहिंजी सिंधी साफ़ आहे। ए अदाई सा बतायो ॻाल्हाए सच पियो। तुंहिंजी ॿोली बि किथे न किथे खुटल आहे। वाह आदि वाह पंहिंजे पुट खे थी मथे करे मां नाराज़ थी वेंदो माई। ओ मामा इहो वींदो माए न आहे इहो आहे वींदुस वींदुस। तव्हांजो ॾोह न आहे। इन पासे में ॿोलीअ में थोरो फेर आहे। छाशू मशीअ पुछ सभु को ॾेई छॾाए वियो। हा अॼुकल्ह त पढ़िया लिखिया बि पंहिंजी ॿोली सही नथा ॻाल्हाइनि। अबा बताया तू मुंहिंजे ॿोलीअ तां टोका तो करे खिली थो। टोका ओ मामा टोका न टोकू टोकू चइबो। ॾिठो यदी वादा मूंखे ई ॾिस ही त ॿार आहे छो थो हिनजी दिलि में करी। ओ मामा ॿाहिरि न आहियां। सिंधी ॿोलीअ जे ग़लति इस्तेमाल ते मुंहिंजो अंदर थो कढे। अरे छॾ मूंखे ॻाल्हि छा आहे ॻाल्हि छा असां बि ॿुधूं। अरे रेस डिफॉल्टर आ भॼी वियो आ उन करे हिन जे कमदार खे थो ॿुधां। पर ॿधाइण त तुंहिंजो कमु न आहे। त पोइ कंहिंजो कमु आहे ॿुधा। इहो कमु पुलिस जो आहे। ख़बर न आहे त पुलिस अलाए किथे आहे। चएसी त हिन भागो भॼी वेंदो। भॼी त वियो अथई। त पोइ तूं मूंसां गॾु हल। काथे बैंक ते ॾोकड़ गणाईंदो छा? न थाणे ते। छा लाइ? कमदार खे भॼी वञण में मदद करण जे ॾोह में। वॾे मैनेजर साहिब वाह तोखे बैंक में नौकरी कंहिं ॾिनी आहे? अरे चालाक बणजण जी कोशिश न कर। हल थाणे ते। थाणे ते छो हला? चरवट राजा जी नंगरी आहे छा? ख़बर थी मां केरु आहियां? केरु आहीं तूं? वतायो अॼु जो वतायो। इहो वरी केरु आहे? मूंखे नथो सुञाणी? हा बा तूं सच खे कीअं सुञाणी दे? राशि ऑफिसर ही। मूंखे रुगो इहो ॿुधाए त ज़री बैंक मां रेस कर्ज़ खणण वक़्तु ज़मानत में छा लिखायो हो? पंहिंजो बंगलो। त पोइ बंगले खे गिरफ़्तार कर न। अरे पोइ वाह जी ॻाल्हि कई अथई त पोइ बंगले खे गिरफ़्तार करणो पवंदो ऐं हींअर ई तो वञी गिरफ़्तार कयांसि।
बंगुले खे गिरफ़्तार कंदो, पर रेस कमाल करे छॾियो, वाह जो ॻोठ खे लॼायो अथसि। अता अल्लाह जे नाले ते को मोमिन डर कदी दो, मेहरबानी दा मेहरबानी अल्लाह खुश कर दई, मौला वधाई दई। अता अल्लाह जे नाले ते को मोमिन डर कदी दो, मेहरबानी दा मेहरबानी अल्लाह खुश कंदा, अल्लाह खुश कंदा। जेको जे ते जो खैर, जेको न जे ते जो खैर, मेहरबानी दा अल्लाह साईं वधाई दई, अल्लाह साईं तुझे रोज़ी रिस्क में बरकत विझंदो। मौला साईं मोला पिनी छो था मामा जो पिटड़ा है नंढे होंदे खेटो कयो हम अमड़ पारा तो दिनो अल्लाह कदो पिनन ते। अरे सागियो पारा तो अमा मुखे दिनो ऐं तो कोन थो पिना। साहब रिश्वत वठण ऐं पिनन गाल सागिया तोखे बि पारा तो लगी वियो। अरे छा तो चई और रिश्वत वठंदो ॿियो न त पिनी छो। अरे नागो त नहीं जो मिट्टी खाईंदे। अरे चङो चङो बकवास न कर, मूंखे ख़बर पई आहे हिकिड़ो ठुड़कू वडेरो औरताणो लिबास पाए मर्दन के बेवकूफ बनाए फुरे लुटे रहियो आहे। न न न न वडा ही ठुड़कू ना है तो ॿियो ही केर आहे? इज्जत वारो आहे वडा, इज्जत वारो। तोखे कीअं ख़बर पई? अच्छा अच्छा तू अंदाज़ा लगाई? अंदाज़ा छा, मां त दरवाजा पे लगाईंदो आहियां। अरे ॿुधा ही फकीरानी केर आहे? वडा वडी पोतल ऐं बुजुर्ग हस्ती आहे, लाउतला मकान ता थी आई आहे, हाणे जबरूत वेंदी जबरूत। छाते वेंदी? बस में, टैक्सी में या ट्रेन में? ये परडाणी उडामंदी आहे। हां अच मोलान खा दुआ वठ। केडा भजने मुझो नालो सिपाही सतोर आहे। मुआ मुखे छद न त मां अहिड़ी बददुआ ॾींदी सैं जो सॼो तुफ थी वेंदे। तो पोइ बददुआ? हाँ बोलण जी रे सवडा यार पिनण में ॾाढो मज़ो आ। बोतारा छा मतलब आ, सॼी उम्र पिनण ते गुज़रानो करणो आ छा? हा रे सही न कयो, वॾेरे पे में तव्हां जा ठठ हुआ, चार माण्हू ॿधाईंदा हो, चार माण्हू कुटाईंदा हो, माण्हू पिया तव्हां खे सलाम कंदा हुआ। इहा त ॻाल्हि आहे, पर यार पिनण में ॾाढो मज़ो थिए, रोज़ नवां नवां नोट। मूंखे औरत समझी एतिरा पैसा था ॾियनि जो मां वठी वठी थकिजी थो पवां। बोतारा तव्हांजी मर्ज़ी, वणेव त पिनो, वणेव त मोतबर थियो, असां ॿई पासा हाज़िरी ॾींदासीं। मलण यार हिकिड़ी ॻाल्हि जो ॾाढो खुटको थम। कहिड़ी बोतारा? यार ख़बर न आहे त मुंहिंजे कुतनि ऐं कुकड़नि जो अलाए छा हाल हूंदो। ख़ुशि हूंदा बाबा, ख़ुशि हूंदा। उन्हनि जी तूं ख़िदमत कंदो ई न यार, ॿियो त उन्हनि खे केरु ॾिसंदो ई कोन्हे को। पोइ हा पोइ उन्हनि खे ॾिसण हलूं था। न बाबा चरियो नथी, पकड़जी पवंदासीं त जेल हलिया वञूं। मलण तोखे त ख़बर आ कुता मूंखे पुटनि खां बि वधीक प्यारा आहिनि। कुतनि खां वधीक पंहिंजी जान खे प्यारो करियो। कुता पोइ बि मिलंदा, जान न मिलंदई। फाड़ी रे सवा माण्हू मैं बि ॾिठा, पर तूं चो त घर रुई लॻा। अरे दे छा कया मूं? न रे सर तो कुझु कोन कयो आहे, तूं ई त चवंदो त मां सॼे ॻोठ जे लाइ छपर छांव आहियां। ॻोठ ते का मुसीबत ईंदा अकेले मुंहुं ॾींदुसि, पर अॼु ख़बर पइजी वई न, थोड़ी मुसीबत मथां पई थई त चादरी पाए दरगाह ते वेही पिनी पियो थो, सो बि माइन जे लिबास में। पंहिंजे अयाशनि जे लाइ रेस ज़रई बैंक मां कर्ज़ खयो हो। हाँ अॼु रेस जे ने बंगुले ते पुलिस कब्ज़ो कयो वेठी आहे। अॼु न्याणियुनि खे बचनि खे पुलिस धिका ॾेई ॿाहिरि कढियो आहे, ऐं हे मुड़ुस माण्हू बुरको पायो लिको वेठो। अरे मुड़ुस माण्हू त नंगनि न्याणियुनि तां सिर कुर्बान करे छॾींदा आहिनि। रईस इहा मर्दानगी न आहे जो पंहिंजे न्याणियुनि, पंहिंजे औरतुनि, पंहिंजे बच्चनि खे धारनि जे हवाले करे छॾियो ऐं तव्हां हिते लिकी विया हो। बताया मां वाकई भुलिजी वियोसि, माण्हू मां हैवान थी वियोसि। सिर्फ़ दौलत ऐं
शोबाजी जे करे तो मुझियूं अखियूं खोले छॾियो, तो मुंहिंजे मुअल ज़मीर खे वरी ज़िंदा करे छॾियो। बताया मां गिरफ़्तार थींदुसि पर पंहिंजे बच्चनि खे पुलिस जे हवाले न कंदुसि। बढ़िया रईस, अलाह करे ईअं थिए वरी जे फिरी वञी त पोइ। बताया तो त मूंखे ॿुधायो त मुंहिंजे घर वारे बंगले ते पुलिस कब्ज़ो कयो वेठी आहे। हिते त पुलिस आहे ई कान। बाबा साईं वतायो कूड़ो आ कूड़ो, तव्हांखे गैरत ॼाणे हिते वठी आयो आहे। असांजे पिनण जा ठठ ई विञाए छॾिया अथसि। रेशा ही आहिनि उहे जेवर जेके हुन बंगले खे गिरवी रखण खां बचाइण लाइ ॾिना। पर रेशा असां ॻोठ वारा एतिरा बेगैर त किथे आहियूं जो ॻोठ जे न्याणी जा ज़ेवर गिरवी रखूं। मूं सॼे ॻोठ मां चंदो करे फिलहाल तव्हांजे कर्ज़ जी हिकिड़ी किस्त जमा कराए छॾी आहे। फिलहाल तव्हांजो बंगलो गिरवी थियण खां बची वियो। बताया भाकुरपा, बताया तो त मूंखे सफ़ा सोन में तोरे छॾियो। बताया तुंहिंजी वॾी महिरबानी, जेसे ताईं चेरो हूंदुसि तुंहिंजो एहसान ॻाईंदुसि। न रईस, इहो त मुंहिंजो फर्ज़ हो, छो त मुंहिंजो नालो आहे वतायो, अॼु जो वतायो, सिंध जो वतायो। मां मोल ज़मीरनि खे ज़िंदह कंदो हां ऐं कट चढ़ियल ज़मीरनि तां कट लाहींदो हां। ऐं ही मुंहिंजो कमदार ऐं नौकर मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़ींदा रहिया। अड़े हेॾे ॾिसो छा था, हिकिड़ो था हलो, वरी हेॾां मुंहुं न कजो। रईस अहिड़नि चमचनि त मुल्क विञायो आहे, पर तव्हां बि घटि न आहियो। हाणे रुगो माण्हूअ जी सुञाणप रखिजो, मतां माण्हूअ खे विसारे छॾियो। चङा जो त वक़्तु ई कोन्हे।